अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर जो स्लो जारी है तमाम कम खबर शिकंदारों ककड़ बरसा कोट खانپورجوڻيجو रवासी रमज़ान खातूं संदस नौजवान पुट साजिद मलक अहमद मलक ऐं वाजिद मलक सां गॾिजी प्रेस क्लब ते पहुची मुड़ुस सुल्तान मलक जे ज़ुल्म ख़िलाफ़ एहतजाज कयो। पर मौक़े ते औलाद रमज़ान खातूं मुड़ुस जे ज़ुल्म ख़िलाफ़ दाईंदे चयो त मुंहिंजे मुड़ुस ॿी शादी करे मूंखे हक़ न पियो ॾिए। 22 सालनि खां दरपदर वारी ज़िंदगी गुज़रिया पई। मुड़ुस सुल्तान मलक ज़मीन ऐं काफ़ी सारी जायदाद जो मालिक हूंदे मूंखे कुझु बि न ॾेई वियो आहे। मूंखे मुड़ुस खां 7 ॿार हुआ, जंहिं मां 3 ॿार फौत करे विया आहिनि। 4 ॿारनि जो औलाद आहे जेका परेशानी ऐं बेरोज़गारी वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया। मां पंहिंजे घर औलाद सां रहणु चाहियां थी। मूं ते मुंहिंजे औलाद ते मुड़ुस तशदद करे घरां कढी छॾियो। मां वस वारनि खां मुतालबो कयां थी त मूंखे मुड़ुस खां पंहिंजो हक़ वठी ॾिनो वञे। उन वधीक चयो त मूंखे औलाद पंहिंजे घर वठी आया जॾहिं त मुड़ुस मशर थी पियो। पंहिंजे ॿारनि ॿाटनि सां गॾिजी असां मथां हमिलो कराए तशदद कयो ऐं सामान भञी छॾियो आहे। संदसि पुटनि बि दाईंदे चयो त असांजी अमर 22 सालनि खां पंहिंजे भाइरनि वटि ज़िंदगी गुज़ारे पई, जॾहिं त असांजो वालिद सुल्तान मलक 100 एकड़ ज़मीन सां गॾु हू सेलरनि जो बि मालिक आहे। हू बि घर वारी जे चवण ते असांजी अमर ऐं असांखे को बि हिसो न पियो ॾिए। 3 ॾींहं अॻु असीं पंहिंजे अमर खे खानपुर वारी जॻह ते वठी आयासीं त असांजे वालिद सुल्तान मलक पंहिंजे भाइरनि भाइटनि हबीब रहमान उर्फ़ बलू मलक, इमरान मलक, वसीम मलक सां गॾिजी असां मथां हमिलो करे तशदद कयो ऐं घर जो सामान भञी छॾियो। जॾहिं त रड़ियुनि ऐं दाहुनि ते पाड़े वारनि ज़ाहिद कमरानी, रहीम बख़्श जुणेजो, माजिद कमरानी, सजाद अब्बासी, ईसी कमरानी ऐं ॿियनि पहुची असांखे बचायो। अहिड़ी NCPS ककड़ ते दाख़िल कराई आहे, पर पुलिस पारां अञा ताईं कुझु बि न कयो वियो आहे। असांखे वालिद सुल्तान मलक ऐं संदसि जे साथियुनि पारां कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, जॾहिं त जिन पाड़े वारनि असांखे बचायो हाणे उन्हनि खे बि फासाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असीं ग़रीब मिसकिन आहियूं, असां पंहिंजो हक़ घुरूं था, जंहिंजे करे असांखे मारियो ऐं धमकायो पियो वञे। वालिद बासर आहे, असांखे उन मां ख़तरो आहे। असीं चीफ जस्टिस सिंध, वज़ीर आला सिंध, चीफ सेक्रेटरी सिंध, SSP दादू खां नोटिस वठी इंसाफ जो मुतालबो करियूं था। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।